इते मांखे अहम ख़बर ॾियूं पिया डोकरी मां, जिते 5 हथियारबंदनि पारां शहरी जे घर मां लखें रुपयनि जो धाड़ो हयो वियो आहे। बाईपास वटि अब्दुल हलीम थईम जे घर में 5 हथियारबंदनि जे काह घर भाती यरग़माल बणाए विया। हथियारबंद लखें रुपया रोक ऐं सोना ज़ेवर खणी फरार थी विया। पुलिस खे इतला ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। डोकरी में 5 हथियारबंदनि पारां शहरी जे घर मां लखें रुपयनि जो धाड़ो हयो वियो आहे। बाईपास वटि अब्दुल हलीम थईम जे घर में 5 हथियारबंदनि काह करे घर भातियुनि खे यरग़माल बणायो। हथियारबंद लखें रुपया रोक ऐं सोना ज़ेवर खणी फरार थी विया आहिनि। पुलिस खे इतला कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। डोकरी में 5 हथियारबंदनि पारां शहरी जे घर मां लखें रुपयनि जो धाड़ो हयो वियो आहे। बाईपास वटि अब्दुल हलीम थईम जे घर में 5 हथियारबंदनि काह कई घर भातियुनि खे यरग़माल बणाए हथियारबंद लखें रुपया रोक रक़म ऐं सोना ज़ेवर खणी फरार थी विया आहिनि, जॾहिं त वाक़े जो पुलिस खे इतला कयो वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। डोकरी में 5 हथियारबंदनि पारां शहरी जे घर मां लखें रुपयनि जो धाड़ो हयो वियो आहे। बाईपास वटि अब्दुल हलीम थईम जे घर में 5 हथियारबंदनि काह कई घर भातियुनि खे यरग़माल बणाए हथियारबंद लखें रुपया रोक रक़म ऐं सोना ज़ेवर खणी फरार थी विया। पुलिस खे इतला ॾिनो वियो आहे।